सुठी छा आहे इल्मु ज़ाहिर आहे इल्म खां सवाइ माण्हू सिंध संवारे नथो सघे ऐं इल्मु ई माण्हूअ खे अॻियां सुधारे थो ऐं संवारे थो। पर आउं सम्झां थो त इहो ख़ाली मेहरां टीवी जो न हुजे, इहो हिकिड़े ॾींहं जो नारो न हुअणु खपे ऐं इहो नारो पूरे सालनि जो ऐं मुसलसल इहो नारो हले ऐं मुसलसल ऐं हिकिड़ी माण्हुनि में पूरी असां हर लेवल ते सुजाॻी आणियूं त भई इल्मु उहो इल्मु हुजे जंहिंमें ॼाण हुजे, जंहिंमें नॉलेज हुजे, जंहिंमें मालूमात हुजे ऐं उहो इल्मु न हुजे जेको नक़ल करे या चोरी करे पढ़ियो वञे ऐं उन इल्मु मां सिंध जे माण्हू खे को फ़ाइदो न थींदो। असांखे बिल्कुलु इन इहो नारे सां गॾु माण्हुनि खे ऐं ख़ासि करे वालिदैन खे इहो बावर करणो पवंदो त बाबा इल्म सां बिल्कुलु ज़रूरी इल्मु पढ़ो, पर उहो इल्मु हुजे जंहिंमें को नक़ल न हुजे ऐं ॿारनि खे पढ़ण जी आदत ॾियो। जेको ॿारु पढ़ंदो उनजो इनशा मुस्तक़बिल रोशन हूंदो। बाक़ी जेको ॿारु पढ़ंदो न ऐं ज़ाहिर आहे उनखे अॻियां हली तमामु पंहिंजे मुआशिरे में मसइला पेश थींदा। सही 5 डिसंबर ते हूअं ई बि पूरे सिंध में माण्हू निकिरनि था, माण्हू जमा था थियनि, माण्हू ख़ुशियूं था मिलाइनि, माण्हू ॿधीअ जो इज़हार था कनि, माण्हू पंहिंजे कल्चर जो ॾेखाव कनि था ऐं हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे उन में। अगरि उन ख़ुशी में माण्हू अगरि इहो ई बि शामिलु करे त को हर्जु न आहे।